हयाती Panca pereiteiro que o peguetou! साईं अचो तो मां तव्हांखे हवेलीअ ते छॾे अचां। मां चयो त वॾो गंद थींदो पर गंद त थियो ई कोन। रोशनीअ त असांजा सभु मसला हल करे छॾिया। बाबा सिंह मां अॼु ॾाढो ख़ुशि आहियां छो त मां अॼु खां पोइ आहियां 17 जी सरदार साजिद खान। हाणे इन सुञे सरदार वटि बचो ई छा आहे? कुझु बि न बाबा साईं, कुझु बि न। छो त बाबा साईं हाजी शरीफ़ जी समूरी मिल्कियत मुंहिंजे नाले थी ऐं न शहमीर जी मिल्कियत इन साजिद खान जे नाले थी चुकी आहे। बाक़ी बची हुई इन सरदार जी मिल्कियत जेका मुंहिंजी अखि में कटे वांगुरु चुभंदी हुई उहा बि अॼु मुंहिंजे नाले थी चुकी आहे। बाबा साईं मां हिक ई धक सां 12,000 एकड़ ज़मीन जो अकेलो वारिस थी चुको आहियां। अकेलो वारिस। मां सोचियो हो त रोशनी ते तशद्दुद करणो पवंदो, उनखे मारे मञाइणो पवंदो, ज़बरदस्ती हुन खां ज़मीन खसणी पवंदी, पर ईअं न थियो। हुन त पाण ई सॼी ज़मीन तुंहिंजे नाले करे छॾी आहे। हाणे इन 17 जी सरदार शाह ज़मान खे ख़बर पवंदी त बंगुल खान पलांद कीअं कंदो आहे। मूंखे अॼु बि साजिद पुट उहा थप यादि आहे। बाक़ी बचो आहे बाबा साईं हिकु धक जेको मां रोशनीअ खे तलाक ॾींदुसि, पोइ तव्हांजा समूरा पलांद पूरा थी वेंदा। हाणे जॾहिं सरदार शाह ज़मान मोटर साइकिल ते घुमंदो तॾहिं ख़बर पवंदसि त बंगुल खान कहिड़ी बला जो नालो आहे। वाड़े साजिद खान वाह, तुंहिंजी क़िस्मत
17 जी सरदार साजिद खान अज मुखे वडो भाकुर पा, वडो भाकुर पा। में तो को हाल ही को अजा ताईं तो कुछ भी ना है के दीना दासी शाह जमान मुझी भाजाई के कैद करे वेठो है तू कुछ भी न तो करे सकी। दिलावर मुझी कार पुरेयो मुझा ब माड़ू पट मारे जने है तो कुछ भी न कर। आखिर तू कुछ कंदे भी या ना केड़े मर्द जी दवा बस मुजन साईं बस हाणे इन दिलावर सा घट न थींदी। बाकी सरदार शाह जमान पंहिंजी जमानत कराए चुको आहे, मां उनखे कुछ भी नथो करे सघां। सूबेदार सिकंदर हालत ॾिसींदो गर्मी केॾी आहे, 54-55 सेंटीग्रेड पियो हले ऐं ॿियो तूं कुझु बि कोन थो न छा ज़माने करे सघीं, एॾो कमज़ोर आहीं छा? तोखे त ॾिसां त मुंहिंजे पुट ते टिंडड़ी थी चढ़नि। तूं त कानूनी माण्हू ऐसे छो हिन तरह जो, इहो छा ज़मान तोखे ॾाढो आहे? सूबेदार सिकंदर तुंहिंजे अगरि इहा कारकर्दगी रही न त मजबूर मूंखे तुंहिंजी बदली कराइणी पवंदी। मुजन साईं मूंखे 1 हफ़्ते जी मोहलत ॾियो, मां इन दिलावर खे काका जा वण ॾेखारींदुसि। बाक़ी रहियो इहो सरदार शाह जमान, उनखे बि ज़रूर लाकअप कंदुसि। कम करे ॾेखार सूबेदार साहब। बाक़ी जेको सचुनि फुटनो थो ॾी न, मुंहिंजे पुट ते टिंडड़ी थो चढ़नि। मुजन साईं 1 हफ़्तो मोहलत ॾियो, 1 हफ़्ते में तव्हांजा सभु कम थी वेंदा। ठीक है, 1 हफ़्ते जी मोहलत ॾियां थो, को कल्याण करे ॾे को बंबोर के पायो। ठीक आहे मुजन साईं, हाणे तूं वेही ॾिस त कीअं बंबोर खे थो बाहियूं ॾियां, छो त पैसो ई सभु कुझु आहे। मुंहिंजो साईं रुगो पैसो हाणे पैसो साईं न किथां अचे? सरदार साईं मूंखे ईअं लॻे थो त मां हिते महफ़ूज़ न आहियां। मुझे करे तव्हां ॾाढा परेशान थिया आहियो ऐं इन जे करे मां हिकु तव्हां सां अर्ज़ु कयां थी, महिरबानी करे मुंहिंजी इलोंगे जी शादी कराए छॾियो। रेशम धीअ, मूं उमिरि जो इरादो कयो आहे, तूं रुगो 1 महीनो इंतज़ार कर। मां उमिरि जी सआदत हासिल कयां, उन खां पोइ तूं जीअं चवंदी तीअं मां कंदुसि। सरदार साईं छा मां लोंग सां ॻाल्हाए सघां थी? बेशक मुंहिंजा बच्चा, बेशक तूं लोंग सां ॻाल्हाए सघी थी। चरी तोखे केरु रोकियो आहे? ॻाल्हाए लोंग सां। तूं हिते मुंहिंजी हवेली में कैदी न ही कैदियाणी आहे तूं। महिरबानी सरदार साईं। रेशम तूं मुंहिंजी हवेलीअ में कैदियाणी नहीं, आजाद है। हिन हवेली में घुम फिर, तोखे हिते केर भी रोकींदो न, छो त मां 17 जी सरदार शाह जमान खान आहियां, कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहियां। जेको चवंदो आहियां वो करे ॾेखारींदो आहियां। महिरबानी सरदार साईं। ओ बेटा मकान बुधना आने तू ये न कर। अतो कबूतर मुझे भावा दिन दुनिया में हिकड़ो पियो को मुझे धणी साईं भी कोने, उन्हें मुझे भाव के भी घर में कढी चढ़ियो थी। एड़े बेगा ओ बेगा मुझे भाव के बख्श करना, माफ करे छॾे त मुझे भाव मुझे घर अचे। मुझे सिक लगी आदे जी मुझे भाउ अलाए कंहिंजे दरनि जा धिका खाईंदो थो वठे, अलाए मानीअ जो टुकड़ो बि खाधो हूंदई, अलाए न बेगा ईअं न कर न। असुल कोन माफ़ कंदोमांसि बसरा, ही मुंहिंजी गिरत जो मामलो आहे, का मज़ाक आहे छा? कबूतर सही माण्हू न आहे। बेगा तूं मुंहिंजो चवण न वठंदे नी, भली न वठ चवण मुंहिंजो। छो तुंहिंजो चवण कयां? तूं ॻाल्हाईंदी तुंहिंजे वात मां नोट था निकिरनि छा? हाँ त पोइ ईअं चओ न त तूं मुफ़्त में माफ़ न कंदे मुंहिंजे भाउ खे। छा कयां बसरा, गिरत जो मामलो आहे। ॻाल्हि ॿुध, अॼु कबूतर ते 500 रुपया ॾंड रखूं, पोइ त अचण ॾींदेसि नी घर में। ॾिस बसरा, मुंहिंजी गिरत एतिरी सस्ती न आहे, घटि में घटि 2000 वठी ॾे पूरा।
100 रुपए जो त रुगो मुंहिंजे छपरनि जे लाइ तेल मिलंदो। ठीक है पूरो 1000 रुपयनि जो वठी ॾींदीसां, ॻाल्हि ख़तम। 100 अथई ॾे, कहिड़ी ख़बर फिरी वञी त पोइ। बेगा, ओ बेगा, अचे बसरा ते पाले जे बार को खचा नहीं आते भाई। अता ओ ता कबूतर, हलिया हलिया हलिया, बेटे की गैरत भी है पैने निकामी वही, हलिया हलिया, बेफिक्रो थी हलिया। अता बेगा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ॿियो दफ़ो अस्सलाम वालेकुम अदा बेगा। वरी तुंहिंजी महिरबानी तो असांखे माफ़ कयो। हाणे सलामड़ो थियो, हाणे कलामड़ो थिए। वो तुंहिंजी शादीअ में शामिल न थिया, तुंहिंजी शादीअ में ओ शामिल न थिया, बेबी शामिल न थिया। ओ मां को खजाए। हाँ शिवा, इहो सच आहे त हाणे ॻाल्हि हद खां वधी वई आहे। इन्हनि हालतुनि में मां ससु खे पाण वटि नथो रखे सघां। बहादुर ॾाहो थी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी, सिर्फ़ शक जे बुनियाद ते ॿिली पंहिंजो घर बर्बाद छो थो करी? मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे शिंबा। छा तूं हिनखे शक चवंदे? जेकॾहिं मां कूड़ ॻाल्हाए रहियो आहियां त ही साम्हूं बीठी आहे, मूंखे टोके सघे थी। मां खेसि इजाज़त ॾियांसि थो। रात ही के अजनबी सां फोन ते इश्क मोहब्बत जा वायदा कर रही हुई, ऐं मां जॾहिं उन ही नंबर ते कॉल बैक कई त उन नामुराद मूंखे कबाब में हड्डी चई फोन बंद करे छॾी। वरी उहे साॻियो बदबख्त ससुई सां टकशाप ते ॻोल्हायो ऐं खेसि ससुई उनखे पैसा बि ॾेई वई। मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। छा बहादुर, इहो तूं सभु कुझु सच ॻाल्हाए रहियो आहीं? पुट, तूं चओ न बहादुर खे त बहादुर कूड़ थो ॻाल्हाए। इहो कूड़ न आहे शिंबा, इहो सच आहे। छा तव्हां हिनखे शक चवंदो या ग़लत फहमी? पुट, हिकु ॻाल्हि मुंहिंजी बि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं पाण ते लॻायल इल्ज़ामनि जी वज़ाहत नथी करे सघीं त पोइ मजबूरन असांखे बि तोसां वास्तो टोड़णो पवंदो। चाचा, 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 आशिमा, चाचा। चाचा साईं, ही छा आहे? अॼु उहो ॾींहुं आहे
जंहिंजो मां 3 सालन खां इंतज़ार करे रहियोसि। अॼु इंतकाम जो ॾींहुं आहे। अॼु मुंहिंजो इंतकाम पूरो थींदो। रोशनी हाणे वॾो कंध थींदो। चाचा साईं, इहो अव्हां छा था चओ? मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। अहिड़ो सम्झ में ईंदी जो तराई निकिरी वेंदी, पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वेंदी। तूं पाण ई कोन सोचे सघंदी त इहो कीअं थियो ऐं छो थियो। इंतकाम? कहिड़ो इंतकाम? छाजो इंतकाम? छोरी सफा का नादान नहीं, सफा नादान। बाबा साईं, हिन छोरीअ खे सॼो किस्सो ॿुधाइणो पवंदो, न त वेचारी सॼी उमिरि पई सोचींदी त हिन वेचारड़ी असां सां हेॾो सारो अशर छो कयो। साजिद, इहो अॼु तूं मूंसां कहिड़े लहजे में पियो ॻाल्हाई? ऐं चाचा, तव्हां छा था चवणु चाहियो? ही छा खणी आया आहियो? हिनखे गौर सां ॾिस। ही अथई तुंहिंजो तलाकनामो। मूं अॼु तोखे तलाक ॾिनी, तलाक ॾिनी, तलाक ॾिनी। पंहिंजो हक़ महर ऐं अॼु तोखे हितां पेरे उखाड़े लिकणो पवंदो जे सरदार शाह ज़मान खे ख़बर पए उन जूं अखियूं खुली वञनि। सॼो ड्रामो हुयो ऐं जंहिंजी अॼु पुॼाणी थी आहे। ऐं वरी जॾहिं तूं पाकिस्तान में पहिरियों दफ़ो आई आहे तॾहिं बि तोखे मुंहुं ई अगवा करायो हुयो, विचूं जे माण्हुनि खे पैसा ॾेई। वॾे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि त इहा आहे त तोखे सुञाणण में वॾी ग़लती थी वई। सिर्फ़ तोसां सचो प्यार कयो हुयो त हिन शमीर ख़ान कयो। जॾहिं मूंखे इहा ख़बर पई त शमीर तोसां सचो प्यार करणु शुरू करे छॾियो आहे त पोइ मूं इहा फिल्म पुॼाणी ते पहुचाई ऐं पोइ शमीर जी सॼी मिल्कियत मूं पंहिंजे नाले कराए छॾी। ऐं वरी ॿियो दफ़ो तोखे धोखे सां फोन करे अगवा करायो ऐं शमीर तोखे ॾिसी पंहिंजी समूरी मिल्कत असांखे ॾेई छॾी। उहो इन जे करे जे असां तोखे न मारियो। हुन बेवकूफ़ ऐं चरे खे त इहा ख़बर ई कान्हे त मरण वारो त हू पाण हुओ। ऐं पोइ वरी न शमीर ख़ान खे बि मूं ई मारायो, मूं मारायो। बाक़ी वञी बची सरदार शाह ज़मान जी मिल्कत साज हिन बंकुल खान खे मिली वई। अॼु ही बंकुल खान ॾाढो ख़ुशि आहे। एॾो धोखो, एॾो परे। हाणे मां चवां थो त शराफ़त सां असांजे बंगले मां निकिरी वञ ऐं पिणे शाह ज़मान खे वञी असांजा सलाम ॾिजां, सलाम ॾिजां असांजा। ऐं यादि सां इहो चइजांसि त इंतकाम ईअं वठिबो आहे,
ये वठबो आइन त काम निकरी वञ हितां पेरे उघाड़े मथे उघाड़े हाणे तूं तलाक याफ्ता छोकिरी आहीं निकरी वञ चयो आहीं थो हिमल जो हिमल 5 मिंटनि में निकरी वञ मां तुंहिंजी सूरत ॾिसण थो चाहियां बाबा साईं इज्जत सां कोन वींदी हिनखे धिका ॾेई कढणो पवंदो वो ॾिसीस छा थो धिका ॾेई कढीस हा वठ खण हल हल निकर सरदार शाह ज़माना अज तोखे ख़बर पइजी वेंदी त खणे बि हे सौ आहे